असां सिंधी क़ौम जे अर्ज़ी जंहिंखे इतिहाद में यकीन रखूं था, असां अवामी ताक़त में यकीन रखूं पिया। अवाम उहा वॾी ताक़त आहे। जेकॾहिं क़ौम लखनि करोड़नि जे तइदाद में निकिरी अचे त आउं सम्झां थो आज़ादी असांखे अवामी ताक़त सां मिलंदी। जीअं हिंदुस्तान में महात्मा गांधी वरिती, उन बि अदम तशद्दुद जे बुनियाद ते लखे करोड़े माण्हू कॾहिं रस्तनि ते बीह रहिया, जदोजहद कई, उन में का बि वायोलेशन न हुई। ईरान में इनकलाब आयो, उते बि ख़ुमैनी हथियार खणी कोन आयो, अवाम निकिरी पियो। अॼु ट्यूनिस में माण्हुनि इनकलाब आंदो आहे, अवाम निकिरी पियो आहे, माण्हू निकिरी पिया आहिनि। हुकुमराननि खे भॼण जो रस्तो बि न मिलियो आहे जेको आहे। मिस्र में इनकलाब पियो अचे, जा ॿियनि जॻहियुनि ते जिते इनकलाब आया आहिनि उते अवामी ताक़त जे ज़रिए आया आहिनि। असां सम्झूं था माण्हू हिकिड़ो वॾो हथियार आहे। जेकॾहिं सिंध जो माण्हू ज़हनी तरह सिंधु देश जी आज़ादी खे तस्लीम करे थो, उन्हीअ खे सही सम्झे थो, पाकिस्तान जे वजूद खे गैर फिक्री सम्झे थो, सिंध जे लाइ नुक़सानकार सम्झे थो, त जेतिरो वक़्तु पाकिस्तान क़ाइम रहंदो ओतिरो वक़्तु सिंधियुनि जे पीचीअ में ग़ुलामी जा कट वधीक सोढ़ा ऐं सोगा थींदा। इन शइ खे जॾहिं माण्हुनि महसूसु करणु शुरू कयो त माण्हू असांजो साथ ॾींदा।